क्या बात है, क्या बात है। दुनिया पूजे तो के जिया गंगा जल जो पानी साईं कंवर राम हो ज्ञानी दरवेश दुलारो दानी जो शहीद बनो सिंधी में लय जंहिंजी अमर आहे कुर्बानी साईं कंवर राम हो ज्ञानी दरवेश दुलारो दानी जो शहीद बनो सिंधी में लय जंहिंजी अमर आहे कुर्बानी तारा चंद जे घर जायो जड़वारन में हो आयो तारा चंद जे घर जायो जड़वारन में हो आयो हणी कोहर हलियो त मथे ते हणी कोहर हलियो त मथे ते सतराम संत खे पायो यो हो काढिए हर हर हो लाल सचोदा साईं जो शहीद बनो सिंधी में लय जंहिंजी अमर आहे कुर्बानी हुयूं मिठड़ियूं जंहिंजियूं ॿोलियूं दे ॿारनि खे पियो लोलियूं हुयूं मिठड़ियूं जंहिंजियूं ॿोलियूं दे ॿारनि खे पियो लोलियूं अंधनि लूलनि लंगड़नि लय अंधड़नि लूलनि लंगड़नि लय कर संत कंवर पियो झोलियूं हो नाथ अनाथन जोगियूं जंहिं दुनिया समझी पानी जो शहीद बनो सिंधी में लय जंहिंजी अमर आहे कुर्बानी जो शहीद बनो सिंधी में लय जंहिंजी अमर आहे कुर्बानी जंहिंजी अमर आहे क्या बात है, कुर्बानी क्या बात है। वेरी गुड, वेरी गुड। पार उतार लालन बीड़ी
બે નંબર તે हुआ સેમીફાઇનલ में ऐं अॼु चौथे नंबर ते पहुता आहिनि फाइनल राउंड लाइ विनोद बलवानी। तो समझी सुहिणा साईं रहे जी चेशल, तो समझी सुहिणा साईं रहे जी चेशल, 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 तो समझी सुहिणा साईं रहे जी चेशल, तो समझी सुहिणा साईं रहे जी चेशल, 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 तो समझी सुहिणा साईं रहे जी चेशल, तो समझी सुहिणा साईं रहे जी चेशल। ओछा जाना इश्क मझारू, 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 बिरहन वारा बिरहन वार बार, तो समझी सुहिणा साईं रहे जी चेशल, तो समझी सुहिणा साईं
रह जिय चेशल 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 तो समझ सहना साईं रह जिय चेशल तो समझ सहना साईं रह जिय चेशल होंदे हमेशा गड सांसा 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 ओ तुझी सदाई तुझी सदाई तो समझ सोना साईं रह जिय चेशल तो समझ सोना साईं रह जिय चेशल 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 तो समझ सोना साईं 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 रह जिय क्या बात है। चेशल वेरी गुड ज़ोरदार ताड़ियों थी वञनि इन नंढड़े ॿार लाइ ऐं असां निवेदन था कयूं आदरणीय श्री निहाल चंद मोटवानी एवं आदरणीय श्री श्रीचंद लालवानी साहब थी चिन्ह प्रदान करें। अम्मा माइया के ओरिया अम्मा भेज धनी पिरभा अम्मा माइया के
शिकारपुर जो छोकरियूं अम्मा माई माई कन्या अम्मा शिकारपुर जो छोकरियूं अम्मा माई माई कन्या हेठ जिनी पट पोतड़ियूं अम्मा मथे दुशाला कन्या हेठ जिनी पट पोतड़ियूं अम्मा मथे दुशाला कन्या तो शरण तो साण मिठी माई तो शरण तो साण खरी माता तो शरण तो साण अम्मा माईय के ओरिया अम्मा भेजबनी बिरभा अम्मा माईय के ओरिया अम्मा भेजबनी बिरभा लोक सजोई निंड मेरी दीजक मूके तुझी ता तो शरण तो साण मिठी माई तो शरण तो साण ठरी माता तो शरण तो साण दीजल तो शरण तो साण वेरी गुड समीक्षा जी। असां इन्हनि खे स्मृति चिन्ह ॾिवाइण लाइ निवेदन था कयूं। श्रीमती आशा छुगानी ऐं श्रीमती आशा आशा दादलानी दादलानी जन जी। सां 21,000 जो जेको पहिरियों पुरस्कार आहे उहो डॉक्टर सीपी देवानी साहब जन जी पारां आहे। ज़ोरदार ताड़ियूं डॉक्टर सीपी देवानी साहब लाइ। अॻियां नालो आहे श्री योगेश नागदेव। ज़ोरदार ताड़ियूं योगेश नागदेव लाइ। सेमीफाइनल मां फाइनल राउंड ते पहुता आहिनि अची। योगेश नागदेव सेमीफाइनल में ही चौथे नंबर पोजीशन ते हुआ ऐं फाइनल राउंड लाइ अॼु 2 ॾाका मथे चढ़ी करे पहुता आहिनि 2 नंबर ते। त उन्हनि जी इन हासिलात लाइ ज़ोरदार ताड़ियूं। One, two, three, four. श्रोमणी श्री हरदाराम साहब जे चेहरे ते एक एड़ो तेज हूंदो, एक नूरानी नूर हूंदा जे उन्हनि जो दर्शन करण ई मात्र हरिय दर्शन करण जे बराबर हूंदो। ऐं संतन जेके असांखे सिख्या ॾिनी, जेकी उन्हनि जी वाणी हुई कि हमेशा ॿारनि जी, ॿुढनि जी, बीमारनि जी, संतनि जी सेवा कयो। तो साक्षात जेके हरिय जी सेवा जो लाभ मिले थो। अचो इन भजन जो द्वारा मां साईं जन जे चरणनि में नमन थो कयां ऐं ईअं चवां, संत राम में भेद नहीं, संत राम में भेद नहीं, संत राम स्वरूप कहे त्यों रट राम के, बण जीव्या राम जो रूप, संतन में आहरा, संतन में आहरा।
प्रणाम। संतन में आहिरा, संतन में आहिरा हो श्रद्धा सा कर प्रणाम, हो श्रद्धा सा कर प्रणाम। संतन जो दर्शन हरिय जो दर्शन, संतन जो दर्शन हरिय जो दर्शन, दर्शन साथे तन मन परसन, दर्शन साथे तन मन परसन। संत सगुण थई संदर्शा, संत सगुण थई संदर्शा। संतन में आहिरा, संतन में आहिरा, श्रद्धा सा कर प्रणाम, हो श्रद्धा सा कर प्रणाम। संतन में आहिरा, संतन में आहिरा, श्रद्धा सा कर प्रणाम, श्रद्धा सा कर प्रणाम। धन्यवाद। असां निवेदन था कयूं आदरणीय श्री प्रेम सावलानी साहब ऐं आदरणीय श्री वासदेव पंजवानी। त हाणे असांजे साम्हूं अची रही आहे कुमारी नीलम डुलाणी। 17 नंबर जी पार्टिसिपेंट हुई सेमीफाइनल राउंड लाइ ऐं अॼु हाई जंप करे 17 नंबर खां 5 नंबर ते फाइनल राउंड में पहुती आहे। वेरी गुड। जोरदार ताड़ियूं नीलम डुलानी लाइ। मंग मंगणी आहे मूंखे, मंग मुंहिंजी तुंहिंजो दर, तुंहिंजे दर ते निभजी अचे साईं मुंहिंजा तूं कर महर, हो तुंहिंजे
आसरो तुझो तो सा प्यार रहे मुझो हर दम तो दे एतबार रहे मुझी मंग आया तो सा प्यार रहे मुझो हर दम तो दे एतबार रहे मुझी मंग आया तो सा प्यार रहे तो सा प्यार रहे तो सा प्यार रहे। थैंक यू। वेरी गुड आइए साम इन्हनि खे स्मृति चिन्ह ॾियण लाइ असां निवेदन था कयूं आदरणीय श्रीमती द्रौपदी पंजवानी एवं आदरणीय श्रीमती रजनी तलरेजा मंच ते अचनि। जोरदार ताड़ियों प्लीज। ठीक है नीलम यू आर सेटिस्फाइड है ना। शुरू में तू दोहेड़ो हिकिड़ो चयो है ना। यू शुड रिपीट अगेन। ओके ॾियो स्माइल। हाँ हाँ भैया ॾाढो ई प्यारो मंग मंगणी आहे मूंखे मंग मुंहिंजी तुंहिंजो दर तुंहिंजे ते निभजी अचे साईं मुंहिंजा तूं कर दर तुंहिंजे ते निभजी अचे साईं मुंहिंजा तूं कर Give a big hand, ज़ोरदार ताड़ियूं तव्हां सभिनी जूं थी वञनि। जेकॾहिं साईं तुंहिंजा बणी वेंदासीं सारी दुनिया खे असां वणी वेंदासीं। जेकॾहिं साईं तुंहिंजा बणी वेंदासीं। माण्हू चवंदा आहिनि कि कुझु न खणी वेंबो आहे हिन दुनिया मां। माण्हू चवंदा आहिनि कि कुझु न खणी वेंबो आहे हिन दुनिया मां। नाम तुंहिंजो त खणी वेंदासीं। जेकॾहिं साईं तुंहिंजा बणी वेंदासीं सारी दुनिया खे असां वणी वेंदासीं वणी वेंदासीं। शुभम ज़ोरदार ताड़ियूं शुभम लाइ। केड़ी मैं मां लिखा केड़ी मैं मां लिखा संत सच्चे कलावान जी। केड़ी मैं मां लिखा संत सच्चे कलावान जी। गुण ज्ञानी ज्ञानी स्वामी हिरदाराम जी। गुण ज्ञानी ज्ञानी स्वामी हिरदाराम जी। केड़ी मैं मालिका संत सचे कलावान जी। केड़ी मैं मालिका संत सचे कलावान जी। गुण ज्ञानी ज्ञानी स्वामी हिरदाराम जी। गुण ज्ञानी ज्ञानी स्वामी हिरदाराम जी। अभी तारे साहब तो साथ ले जाओ। ओए ओए बिरले एड़ा संत मिलन था। बिरले एड़ा संत मिलन था। माया मोह का परे रहन था। माया मोह का परे रहन था। ईश्वर सजन यारी
ईश्वर साझे जी यारी मिठी बोली न सवारी तस्वीर चुमा तो न मेहरबान जी गुण ज्ञानी जानी स्वामी हृदयाराम जी गुण ज्ञानी जानी स्वामी हृदयाराम जी ओ केड़ी मैं मालिका संत सचे कलावान जी गुण ज्ञानी जानी स्वामी हृदयाराम जी भवसागर माँ पार लगाए भवसागर माँ पार लगाए संत सभा जा सिंगार आए संत सभा जा सिंगार आए बुरो न कंहिंजो चाहे सबके पंहिंजो बणायनि बुरो न कंहिंजो चाहे सबके पंहिंजो बणाइनि बुरो न कंहिंजो चाहे सबके पंहिंजो बणाइनि सदा मेहर कंदा मुंहिंजे मथां निगवान थी गुण ज्ञानी ज्ञानी स्वामी हृदयाराम ओ गुण ज्ञानी ज्ञानी स्वामी हृदयाराम ओ केड़ी मैं मालिका संत सचे कलावान जी ओ केड़ी मैं मालिका संत सचे कलावान जी गुण ज्ञानी ज्ञानी स्वामी हृदयाराम जी गुण ज्ञानी ज्ञानी साईं हृदयाराम जी गुण ज्ञानी ज्ञानी साईं हृदयाराम जी गुण ज्ञानी ज्ञानी साईं हृदयाराम सेकंड नंबर ते आया आहिनि मास्टर 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 शुभम नाथानी। अचो अचो श्री आनंद सबदाणी सर पारां 11,000 जो सेकंड पुरस्कार कैश प्राइज शुभम नाथानी जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। मुरकहर महलात जी तुझे मथा घोरे छड्या वस पुडे मुंहिंजो त तोखे सोन में मां तोरे छड्या हो मुंहिंजा साईं तूं आहीं सोन खां बि अनमोल ॾाढो वस पुडे मुंहिंजो त पंहिंजी जान तो ता घोरे छड्या मुंहिंजा सुहिणा साईं मुंहिंजा सुहिणा साईं मुंहिंजा सुहिणा साईं मुंहिंजा सुहिणा साईं उहे अंगण चुमा उहे अंगण चुमा जिते पेर पाई मुंहिंजा सुहिणा साईं मुंहिंजा सुहिणा साईं मुंहिंजा सुहिणा साईं मुंहिंजा सुहिणा साईं तुझे नीह में नीह किए पई गुजारा तुझे नीह में नीह किए पई गुजारा तुखे साग सुर कन में सॾ पई संभारा
के साहस ढेकन में सजे पई संभारा वरो वाह बस जो वरो वाह बस जो मोटी आयो आही मुझा सुगड़ा साई मुझा सुगड़ा साई मुझा सुगड़ा साई मुझा सुगड़ा साई माता आयस आस धरे पार पुजाए जे पातड़ी ही मुझो बेड़ो पांझ करे तोंकल साण तरे ही मुझो रहो हिन तूफान में ही मुझो रहो हिन तूफान में हो भला भाग भाया घर में आयो भला भाग भाया घर में आयो दई हथन में मता हाथ सजाई दई हथन में मता हाथ सजाई कजा महर तमुते कजा क्यास तमुते मता महर लाई मुझा सुगड़ा साई मुझा सुगड़ा साई मुझा सुगड़ा साई मुझा सुगड़ा साई मुझा साई मुझा साई मुझा साई साई मुझा साई हिदा राम साई 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 मुझा साई 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 मुझा मिठड़ा साई मुझा सुहड़ा 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 साई ओ मुझा मिठड़ा क्या बात है। साई वेरी गुड कामिनी जोरदार ताड़ियों कामिनी लाए ॾाढी मधुर आवाज हाँ ॾाढी प्यारी आवाज ॾाढी प्यारी प्रेजेंटेशन आंख बंद करके भी तुम सबका दिल लूट लिया करती हो साईं ने क्या खूब अदा दी है तुम्हें सादगी देकर ये मेरी नजरों का कसूर है या आंखों की गुस्ताखी है कि मैं जिधर भी नजर घुमाता हूँ कामनी नजर आती है कामनी नजर आती है पाण सब ॾाढी प्यारी आवाज़ जी धनी इन्हनि जो स्मृति चिन्ह प्रदान करण लाइ खुशबू आदरणीय खुशबू लालवानी सां एम आदरणीय कोमल टेवानी सां असां निवेदन था कयूं कि मंच ते अचनि कामिनी 21,000 आशा नहीं साईं कंहिंखे न खपेनि पोइ इनाम छो रखियो आहे वेरी गुड हाँ कामिनी तुमको भी नहीं चाहिए देखते हैं क्या देखोगी महेश भाऊ चेक तो मुंहिंजे हथ में अची विया आहिनि हाँ हाँ चेक चेक मुंहिंजे हथ में अची सिर्फ विया नालो लिखण बाकी आहे 21,000 ऐं 11,000 ते है ना आओ आओ 21,000 डॉक्टर सीपी देवानी तरफां Very good. 11,000 जो पुरस्कार सेकंड पुरस्कार श्री आनंद सब्दाणी जी तरफ सां वेरी गुड ज़ोरदार ताड़ियूं सभिनीनि खे असां ॿुधोसीं सभिनीनि मां पसंदगी थी त फाइनल 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 सभु सुहिणी पई थियूं लॻनि
हिकु जेंट्स खे हिकु लेडीज़ खे त वञणो ई खपे। त हाणे हाणे मूंखे ॾाढी सुहिणी पई थी लॻनि, सभई थी वणनि, पर वधीक सभिनीनि खां मोहींदड़ कामिनी। आज मुझे इस बात की खुशी नहीं हो रही है कि मेरी बेटी ने 21,000 जीते, पर इस बात की बहुत खुशी हो रही है कि उसने अपने पापा का साकार सपना किया। मम्मी ॾाढी सुठी ॻाल्हि चई कि 21,000 खटणु महत्वपूर्ण आहे, माता पिता जो नाम रोशन करणु, ऐं हर माता पिता चाहींदो आहे कि उनजो ॿारु उनजो नाम रोशन करे। ज़ोरदार ताड़ियूं कामिनी लाइ। असां सभिनी जे पारियां बि वाधायूं थी कामिनी, ईअं ई वधंदी रहो। जी असांजी इंदौर जी नीलम आई थी, तूं भोपाल जी आहीं, काजल चंदी रामानी खां बि सुठो नालो कढो था, अहिड़ी तव्हां सां लाइ मंगल कामना।